नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे पटीतन खां ख़बर ॾींदा हलूं त पटीतन भरिसां ॻोठ मेहर ख़ान ख़ासकेली जे रवासिन जो पंहिंजी ई बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़ अख्तर हुसैन लाशारी, ज़फ़र लाशारी, अहमद लाशारी, अली असगर, मोहम्मद इब्राहिम, अली शेर महबूब ख़ान ऐं अली मोहम्मद ऐं ॿिन एहतजाज कंदे ॿुधायो त अमीर बख्श लाशारी, गुलाब ख़ान, ग़ुलाम नबी, आफ्ताब महताब लाशारी, आमिर लाशारी, जावेद लाशारी ऐं ॿिन असांजे घर ते चाड़ करे असां सां झेड़ो करे असांजा माण्हू ज़ख़्मी करे छॾिया आहिनि। जंहिंखां पोइ पटीतन पुलिस बि जवाबदारनि जी साथारी बणियल आहे ऐं असांजा माण्हू गिरफ़्तार कया विया आहिनि ऐं अञा बि असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ॻोठाणे एहतजाज कंदे MPA ममताज़ चांडियो ऐं SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त ॻोठ जे बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾिनो वञे। ॿिए पासे राब्तो करण ते SHO पटीतन राना जमशेद ॿुधायो आहे त धुरियुनि जो पाण में झेड़ो थियो आहे, जंहिंखां पोइ NC दाख़िल करे ॿिन्ही धुरियुनि जा माण्हू पुलिस गिरफ़्तार करे आई आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।